शहदादकोट समेत गिरदोनवा में खसरा ने तबाही मचा दी। एक माह के अंदर 14 बच्चे सेहत की सहूलियात न होने के बायस मौत के मुंह में चले गए। डीएचओ कंबर शहदादकोट खसरा जैसी मौलक मर्ज के सामने बेबस और लाचार फूलों जैसे बच्चों का मौत के आगोश में जाना लम्हे फिक्रिया है। या पुरानी बीमारी आ, पर असां हिते ज़िले जो कंबर शहदादकोट असांजो ज़िलो आहे उन में कंहिं बि क़िस्म जो इन में इलाज कोन थो थिए। डीएचओ जेको कंबर आहे उन में अचनि था सिफारिशी माण्हू, बसि उहो परसेंट ॾेई करे जेको आहे त वेहनि था, पर हुननि खे जेको आहे त पंहिंजो हिसोपति उन्हनि पाण बि खणनि था, जेके हुननि जा आला अमलदार आहिनि उन्हनि खे बि हिसोपति ॾियनि था, पर उते पुरानो बाक़ी हिते कोई इलाज कोन्हे। हाणे ॾिसो सिजाला जा असांजो कुबो शहीद खान आहे या असांजो जेको तालको कंबर आहे, ज़िलो बि असांजो जेको आहे कंबर आहे, हेडक्वार्टर सॼो उन में कंबर में आहे। ऐं शहदादकोट में हिते जेको आहे त काफ़ी केस आया आहिनि, उन में जेको आहे हल नथो थिए। जॾहिं बि को ॿारु वञे थो उड़ी जे मसइले ते हेॾा चवनि बाबा तव्हां लाणकाणे रेफर कयो, असां वटि इलाज कोन्हे का। अरे बाबा इलाज छो न आहे हिते? चइबा असांखे कंहिं क़िस्म जो फंड कोन्हे को, असांखे वैक्सीना नथियूं मिलनि, असां काॾे वञूं। हाणे मां पीपल्स पार्टी आला क़यादत खां इहो पुछा करण थो चाहियां त हीउ जेको हल्को इहो मोहतरमा जो आहे, इहो हल्को ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो आहे, हिन वक़्तु जेको आहे त जेको असांजी फेबरवरी में इलेक्शन थी, इन में बिलावल खटी आयो हुयो। हीउ पुराणो हल्को पीपल्स पार्टी हितां वज़ीर आज़म थियंदा, पोइ बि हिन जेको आहे ज़िले में संजीदगी नथा वठनि, अलाए छो। जबकि दूसरी जानिब अफसोस का मकाम ये है कि करोड़ों रुपए की अद्वियात के बजट में खसरा जैसी मौलक मर्ज को ख़त्म करने के बजट का न होना डीएचओ कंबर शहदादकोट के नाअहली का मुंह बोलता सबूत है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावी, वश टीवी शहदादकोट।